हींअर मूं वटि मेराण प्रेस क्लब ते मौजूदु आहे मेड़ जी मंसूर कॉलोनी जो शाहनवाल चांडियो ऐं संदसि सां गॾु संदसि पुटु मीर मुर्तज़ा चांडियो ऐं अली रज़ा चांडियो। शाहनवाल चांडियो जो भाउ आहे अली नवाल चांडियो, जंहिंजो तालुक़ु ग़लति माण्हुनि सां आहे ऐं जेको हीरोइन आइस भंग चर्स पीअंदड़ आहे। उन करे शाहनवाल चांडियो पंहिंजे भाउ सां लातालुकी जो ऐलान कयो आहे। अॼु खां पोइ हिन जो या हिन ॿिन्ही पुटनि जो अली नवाल चांडियो सां को बि वास्तो न आहे। संदसि चवणु आहे त हुन जो जंहिं सां बि रिहाइश जंहिं सां बि करे थो या वरी जंहिं सां बि का लेती करे थो त उनजो ज़िम्मेवार हू पाण हूंदो ऐं जेको हिनखे रहाईंदो त उनजो बि ज़िम्मेवार उनजे नुक़सान जो कंहिं बि लेती जो कंहिं बि मामले जो उनजो हू पाण हूंदो। वधीक शाहनवाज़ पाण हिते मौजूदु आहे, उनखां असां पुछंदासीं त हुनजो पंहिंजो कहिड़ो मौक़िफ़ आहे। जी शाहनवाज़ बाबा ही आइस जो मवाली आहे। केरु? मुंहिंजो भाउ अली नवाज़ पप्पू जे नाले सां मशहूरु आहे। जी जी। सो हिन जा माना पेर सिधा न आहिनि। इहो नशे जे करे वते थो माण्हू जी चोरियूं कंदो, कंहिंजो दगड़ी खईं, कंहिंजो थां खईं, कंहिंजो छा कयईं। सो उहे माण्हू मां ग़रीब माण्हू रेड़ो थो हलायां, उहे माण्हू मुंहिंजे दर ते बीठा आहिनि। मां ग़रीब माण्हू पंहिंजा बचा पालिया या मां हिन हीरोइन जा जेको आहे नशे जा मां नुक़सान भरिया। तो महिरबानी करे मुंहिंजो हे रिकॉर्ड सोशल मीडिया ते रखियो वञे ऐं पूरी दुनिया खे मुंहिंजा पीड़ा पूरे सिंध खे पूरे जेके बि ॿुधनि था मुंहिंजा पीड़ा महिरबानी करे हिन माण्हू को तालुका न रखनि था। पंहिंजो ज़िम्मेवार पाण, मुंहिंजो को वास्तो कुझु बि न आहे, न मुंहिंजे ॿिन्ही पुटनि जो न मुंहिंजो कुझु बि का शइ जो बि मां ज़िम्मेवार आहियां। ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदो, जेको लेन देन कंदो रहाईंदो कंदो उहो ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदो। कंहिंजी बि का शइ खणे थो उन में मुंहिंजो को वास्तो न आहे। अॼु ॾींहुं खां मुंहिंजो बेज़ारी जो इख़्तियारी जो बेअदली जो मां इख़्तियार थो कयां बाबा, मुंहिंजो को हिन सां माण्हू सां वास्तो न आहे। हींअर असां वटि शाहनवाल चांडियो फोटो ऐं इन पंहिंजनि पुटनि मीर मुर्तज़ा ऐं अली रज़ा चांडियो सां गॾु पंहिंजो भाउ अथनि अली नवाल चांडियो, जंहिंजा तालुकात ग़लति माण्हुनि सां आहिनि, जेको आइसर बि आहे, हीरोइन बि वापराए थो, जुआ बि करे थो। हिन जो चवणु आहे त अॼु ॾींहं खां पोइ उन सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। ऐं जेकॾहिं हू का बि ॾेती कंहिंसां करे थो, फॾो फसाद करे थो या का चोरी करे थो, उन में उनजो ज़िम्मेवार न हूंदो। ऐं जेकॾहिं हुनखे केरु पाण सां रहाए थो ऐं उनखे हू नुक़सानु पहुचाए थो त उनजो बि ज़िम्मेवार अली नवाज़ ई हूंदो। उन करे मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्त सिर कमु अचे।